अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में भली कार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। रिपोर्ट करे रहियो आहे तालका मोरो जो सिटी रिपोर्टर जानी जुमाणी, कैमरामैन आरिफ अली यूसुफ ज़ई सां। साबिक़ा सूबाई वज़ीर कानून ज़ियाल हसन लंजार जो कोआर्डिनेटर इंजीनियर सैयद काज़िम अली शाह पारां मोरो शहर में हलंदड़ मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमुनि जंहिंमें गुलशन मुख्तियार गर्ल्स स्कूल, नूरानी कॉलोनी में स्कूल ऐं रोड शाह अब्दुल लतीफ़ प्राइमरी स्कूल, अहमद शाह प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग, मलक कॉलोनी जा रोड रस्ता, कल्चर सेंटर, मोरो प्राइमरी स्कूल, शादी खान डिलू कोट, सैयद आलम शाह कोट, सैयद बाबर अली शाह खां इमाम ज़माना मस्जिद ताईं ड्रेनेज ऐं रस्तो ऐं ॿिया हलंदड़ तरक़ियाती मनसूबनि जा दौरा करे हलंदड़ कम जो जाइज़ो वरितो ऐं चयो त पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। मोरो ऐं ज़िले नौशहरो फ़िरोज़ जी ख़ुशकिस्मती आहे जो असांखे ज़ियाल हुसैन लंजार जहिड़ो अॻुवाण मिलियो आहे जेको आवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु कोशान आहे ऐं तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे जंहिंजो लाभ जल्दी आवाम खे हासिल थींदो। जॾहिं त उन मौक़े ते राशिद मसूद अब्बासी, सैयद नज़ीर अली शाह, सैयद मोहसिन अली शाह, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो, रियाज़ मेमण, सहाफ़ी जानी जुमाणी, सहाफ़ी ज़फ़रुल हक़ पवर ऐं ॿिया पीपी अॻुवाण पिणु मौजूदु हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।